नाज़िन मलीर जे मेमणगोट थाणे जी हद में जवाबदारनि टिनि खदड़नि फ़क़ीरनि खे गोरियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे रब नवाज़ मस्तोई। जी रब नवाज़। जी बिल्कुल, मेमणगोट थाणे में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे जॾहिं त सुपर हाईवे वेझो उस्मानिया होटल जी जंग में जेको आहे सो नामालूम जवाबदारनि टिनि खदड़नि फ़क़ीरनि खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे। जॾहिं त वाक़िए वारे हंध ते जेको आहे सो पुलिस जेको आहे वॾे तादाद में पहुची वई आहे। जॾहिं त जेके खदड़नि फ़क़ीरनि जा जेके मड़ आहिनि उन्हनि खे जेको आहे जना अस्पताल वरी पोस्टमार्टम जे लाइ जेको आहे सो उमाणियो पियो वञे। जॾहिं त वाक़ई इतला मिलण ते जीअं ई जेको आहे सो वॾी नफ़री समेत जेके इलाइक़े वासी आहिनि उहे वॾे तादाद में गॾु थी विया आहिनि। जॾहिं त एसे जो मेमणगोट जो चवणु आहे त हिन वक़्त ताईं जेको आहे सो खदड़नि फ़क़ीरनि जी जेकी सुञाणप आहे उहा नाहे थी सघी। जॾहिं त वधीक जांच करे रहिया आहियूं ऐं जॾहिं त जेके लाश जे मिलिया आहिनि जी जॻह उन ते चारो तरफ़ जेको आहे उन इलाइक़े ते पुलिस जो कड़ो आहे। जॾहिं त वधीक जांच कई बि वञे त हिननि खे जेको आहे सो खदड़नि फ़क़ीरनि खे कंहिं मारियो आहे। जवाबदारनि जी ॻोल्हा जे लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते पिणु जेको आहे सो पुलिस जो इहो चवणु आहे त असां कार्रवाई कई पई वञे। जॾहिं त जेके खदड़नि फ़क़ीरनि जे जेके मड़ आहिनि उनखे जना अस्पताल ज़रूरी कार्रवाई लाइ मुंतक़िल कयो वञे। हिन वक़्त ताईं जेको आहे उन्हनि जी जेको आहे अञा ताईं सुञाणप नाहे थी सघी। जी रब नवाज़ जी मेहरबानी।